मोरो भरिसां नीगरी सां मुबैना जिनसी ॾाढाई कई वई आहे। बेहोशी वारी हालत में अथाई आहे। वाक़े जो केस नवां जतोई थाणे ते नीगरीअ जे फ़रियादीअ ते दाख़िल कयो वियो आहे। पंहिंजे घर निंड सुतल हुयसि। राति जे वक़्तु नामालूम माण्हू घर अंदरि दाख़िल थिया। गुल हसन मस्तोई जो इहो चवणु आहे जवाबदार न्याणीअ खे घरां खणी वञी फ़सुलनि में ज़्यादती कई। फ़रियादीअ पीउ जो इहो चवणु आहे काफ़ी ॻोल्हा बाद न्याणी बेहोशी वारी हालत में मिली आहे। न्याणी ॿुधायो त खेसि पठाण उर्फ़ भुटो खोसो ऐं साजन खोसो ज़्यादती जो निशानो बणायो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। फ़रियादीअ अहिड़ी अपील कई आहे। अहम ख़बर आहे मोरू भरिसां नीगरीअ सां मुबैना जिनसी ॾाढाई कई वई आहे। बेहोशी वारी हालत में अथाई। वाक़े जो केस नौजवान नवां जतोई थाणे ते नीगरीअ जे वालिद जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। पंहिंजे घर निंड सुतल हुयसि। राति जे वक़्तु नामालूम माण्हू घर अंदरि दाख़िल थिया। जवाबदार न्याणीअ खे घरां खणी वञी फ़सुलनि में ज़्यादती कई। काफ़ी ॻोल्हा बाद न्याणी बेहोशी वारी हालत में मिली। गुल हसन मस्तोई जो इहो चवणु आहे न्याणी ॿुधायो त खेसि पठाण उर्फ़ भुटो खोसो ऐं साजन खोसो ज़्यादती जो निशानो बणायो। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे अयाज़ सोलंकी। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मोरो भरिसां नवां जतोई थाणे जे हद में मोहम्मद गुल हसन मस्तोई जे नीगरी सां मुबैना जिनसी ॾाढाई थी आहे। वाक़े जो केस पिणु नवां जतोई थाणे ते दाख़िल थियो आहे, जंहिंमें फ़रियादी पीउ गुल हसन मस्तोई पारां ॼाणायो वियो आहे त मां पंहिंजे घर निंड सुतल हुअसि। राति जे वक़्तु नामालूम माण्हू घर अंदरि दाख़िल थी निंड सुतल नीगरीअ खे घरां खणी फ़सुल में ज़्यादती जो निशानो बणायो। जंहिं बाद हुन सॼे शहर में नीगरीअ जी ॻोल्हा कई पर संदसि को बि ॾस पतो न मिलियो। जॾहिं त कुझु वक़्त खां पोइ संदसि नीगरी बेहोशी वारी हालत में अथाई, जंहिंखे इस्पताल पहुचायो वियो, जिते डॉक्टरनि पिणु जिनसी ॾाढाई जी तस्दीक कई आहे। वधीक जेको आहे सो लेबोरेटरी ॾांहुं जुज़ा उमाणिया विया आहिनि। हुन ॿुधायो त जवाबदार पठाण उर्फ़ भुटो खोसो साजन खोसो ॿियनि पारां खंपे न्याणी सां ज़्यादती कई आहे। हुन चयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿिए तरफ़ मदद एस.एच.ओ रफ़ीक पियो सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, हुन चयो आहे त मामले जी जांच करे रहिया आहियूं, केस दाख़िल कयो वियो आहे, तमामु जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।